तुर्की जे अज़ीम रहनुमा ऐं गाज़ी कमालुद्दीन अतातुर्क ऐं नंढे खंड पाको हिंद जे मुसलमान रहनुमा कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जंहिंजा मिसाल असांजे अखियुनि आॾो आहे। क्या कह रहे हैं? तुर्की के अजीम रहनुमा और गाजी कमाल अतातुर्क और बरसगीर पाको हिंद के मुसलमानों के लीडर रहनुमा अजीम रहनुमा कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह की मिसाल जो है वो हमारी आंखों के सामने। त कीअं उन्हनि अॻवाननि इरादे जी कुवत ऐं पुख्तगी ऐं यकीन सां पंहिंजी क़ौमुनि खे आज़ादी जी सादत सां हमकिनार कयो। ठीक, छा कयो? किसे किया? उन अगवानन यानी उन लीडरों ने इरादे की कुवत से, पुख्ता यकीन से, यकीन की पुख्तगी से और अपनी कौमों को क्या किया? आजादी की सादत से हमकिनार किया। ठीक है, तान इन में वजह तव्हां ॾिठो त असांजी नौजवान नस्ल हुजे या पुठी नस्ल हुजे, जेके भी उन्हनि सभिनी खे इन्हनि टिनी शयुनि जी ज़रूरत हमेशह पवंदी आहे ऐं पवंदी, जंहिंजो दर्स असांखे ख़ालिक काइनात ॾिनो, असांजे प्यारे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनो। ठीकु आहे, उन्हनि जे विजन खे अॻिते खणी करे वरी उलमा हर शोबे सां तालुक रखण वारा इंजीनियर डॉक्टर वग़ैरह ॾिनो। ठीकु आहे न। सो इन लिहाज़ सां इन यकीन मुहकम सां ई इंसान पुख्ते यकीन सां इंसान कुछ कम करे सके तो, मायूसी खां हटी करे पाण ते भरोसो करे, रब जी ज़ात ते भरोसो करे पंहिंजे कम जो आगाज़ करे। सो इन सिलसिले में वरी तव्हांजे लाइ वरी साॻियो ई अॼुकल्ह जे हवाले सां फ्यूचर जे लिहाज़ सां अगरि तव्हां ॾिसो त इहो AI वग़ैरह भी इन यकीन मुहकम जे करे कामयाब थियनि था। इहे प्रोजेक्ट वग़ैरह मुसलसल मेहनत, पहिरियां इतिहाद, पोइ वरी हिकु मुनज़म तरतीब ऐं इन खां पोइ यकीन मुहकम। ठीकु, पुख्ता यकीन, मुसलसल कम, लाॻीती कोशिश। ठीकु आहे, ऐं जनरल नॉलेज जे हवाले सां अगरि तव्हां ॾिसो त वरी हिन में जेकॾहिं गेम जे मैदान में बि ॾिसो त वॾा वॾा ओलंपिक्स जा मुक़ाबला जेके थींदा आहिनि दुनिया में, जिते बि जेके बि हिन एंटरटेनमेंट जा जेके बि कम थींदा आहिनि उनमें बि इहा ई शइ हूंदी आहे। उनखे यकीन हूंदो आहे पंहिंजे कम ते त असां जेको कमु कयूं था सभिनी जी फलाह आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ तव्हां लाइ हिकिड़ी नंढड़ी शइ, इहे इतिहाद, तंज़ीम ऐं यकीन मुहकम, इन्हनि खे ॿियनि लैंग्वेजिस में छा चइबो आहे? इतिहाद लाइ बि तव्हांखे ॿुधाए चुकमि, तंज़ीम लाइ ॿुधाए चुकमि त तव्हांखे इहे शयूं ॻोल्हणियूं आहिनि, ऐं यकीन मुहकम लाइ तव्हांखे ॻोल्हणो आहे त इनखे अरबीअ में ऐं तुर्कीअ में छा चइबो आहे। ठीकु आहे, सही। ऐं साथ में हिकिड़ो नंढड़ो तव्हांजी क्रिएटिविटी जो चैलेंज, त अगरि तव्हां जेके आहियो उहे स्टूडेंट आहियो इंजीनियरिंग जा, मेडिकेट जा या जंहिं बि शोबे जा, सो तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल जे मैदान में पंहिंजे लाइ कहिड़ो प्रोफेशन चूंडियो आहे, उन ते अमल करण लाइ यकीन मुहकम सां कीअं तव्हां अॻिते वधंदव ऐं उनमें कीअं कामयाब थींदव त जीअं सभिनी खे फ़ाइदो पहुचे, तव्हांखे, तव्हांजे मुल्क खे, पूरी दुनिया जे मुस्लमान खे, पूरी दुनिया खे। ठीकु आहे, हाणे इन पूरे लेसन जी समझी छा थी? इतिहाद माण्हुनि खे गॾु करे थो, मिलाए थो, जमा करे थो, इतफ़ाक़ कराए थो, एको करे थो, एके में आणे थो, वधी कराए थो। ठीकु आहे, वरी तंज़ीम जेका आहे उहा उनखे तरतीब सां कमु करणु सेखारे थी। ठीकु, तरतीब में हलणु सेखारे थी, नज़्म ज़ब्त उसूल जो पाबंद करे थी, ऐं आख़िर में यकीन मुहकम सां उहो आख़िरकार मंज़िल ते पुॼी वञनि था। ठीकु आहे, इन सां गॾु ई असांजे अॼु जे लेसन जी पुॼाणी थी, ताकि इन लेसन जा जेके उहे मश्की सवाल ख़ुलासो वग़ैरह जेको बि आहे तव्हांखे इंशाअल्लाह मिली वेंदा। इन खां पोइ जेको आहे पहिरियों असां उहो जेको थोरो ग्रामर जो सिलसिलो आहे, ज़मीरी पिछाड़ियूं ऐं सिफ़त वारो थोरो तव्हांखे उहो कराईंदासीं। उन खां पोइ इंशाअल्लाह ताला यकीन मुहकम खां पोइ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जे लेसन में मुलाक़ात थींदी। ठीकु आहे।